दोस्तों असीं आए हुए हैं अजबगढ़ में, तव्हांखे बि थोरो दीदार करायूं। दोस्तों बिल्कुलु माना सम्झो त शीशे में बंदि आहिनि। पानी आ रहा है से वण बीठो है पर ढगी वियो वण त वधी बि थी ये पासे मिट्टी का टुकड़ा लगा हुआ है। गुलाब राय सही भरी दोस्त ॾिसण वहाँ पे यार माना मुंह भरिया हिसाई वञे बि सम्झ माना त फ़ौज वञे थी बदरनि जी भोलड़ा माना सिंधी में भोलड़ा भोलड़नि जी फ़ौज वञे थी। ये बिल्कुल तुमने शीशे में बंद है हर शे ॾिसी सघो था तव्हां गाइस। हाय दोस्तों, असीं हींअर मौजूद आहियूं अजबगढ़ में, हैदराबाद शहर में। हमें कुछ दीदार करायूं तमाम दोस्तान के लाइव हलाए रहिया आहियूं। हमें कुछ दीदार करायूं दोस्तन के। दोस्तों ये टीवी हली रही है जैमें पुराना गाना जरीना बलोच जो गानो हली रहियो है। दोस्तों ये पुराने दौर जा शयूं आहिनि। जी ये कुछ मूर्तियों ठहियल आहिनि। हेलो गाइस, ये पुराने ज़माने जूं आहिनि। तक़रीबन असां पैदा बि कोन थिया थधो को आहे। तव्हांखे मुंहिंजो थोरो दीदार करायूं जंहिं दोस्त न अजबगढ़ ॾिठो हुजे। असांजा गुलाबी राय गॾु आहे। वरी बंद दोस्तों ये पत्थर जी मूर्तियूं आहिनि। ये रलियूं आहिनि। त ये रलियूं आहिनि।
पुराणे शो ज़माने वारो पुराणे दौर जो जो झूले ॾाढा हेलो गाइस पुराने ज़माने जो वीवो आहे तक़रीबन ना करे तो 2 फुट आहे तक़रीबन 30-40 माण्हू वेही सघनि था। ये गुलाब राय भी आहे तो गुलाब राय जो भी थोड़ो दीदार करी रखो था तक़रीबन ये झूले में तक़रीबन 50-60 माण्हू वेही सघे थो पुराणो झूलो आहे तव्हां ॾिसी सघो था ये मोबाइल में भी कोन पियो अचे पूरो लुंगी है इनके बिल्कुल लोंगी आहे पेरनि जा लिखियो भी पियो है पेरनि जा बिल्कुल ज़मीन में आहिनि हेलो गाइस ये तंबूरो गुरु आहे इन पासे घड़ो भी आहे बाबा ये पुराने ज़माने जो सिनरियूं भी आहिनि बिल्कुलु जेको से माना हर शइ पई आहे तव्हां ॾिसी सघो था पुराने ज़माने जूं आहिनि बिल्कुलु पुराणे ज़माने जूं शो वग़ैरह ठहियल है पंहिंजो सिंधी रवाज़ इहो आहे बाबा ये आहिनि सरनायूं हीअ आहिनि बांसुरियूं तव्हां ॾिसी सघो था हिन पासे दौल बि आहिनि हर क़िस्म जो दौल मिली सघे थो दौल छा आहे दौल दौल हर क़िस्म जो दौल मिली सघे थो ॾिसी सघो था हीअ बि बांसुरियूं आहिनि हीअ एकतारो आहे एकतारो हा यकतारो आहे हिन खां यकतारो ॿिया बि आहिनि हर क़िस्म अलॻि अलॻि डिज़ाइन जा आहिनि अजब घर में बीठा आहियूं ये भई भेणूं ॾिठियूं आहिनि हिन पासे पुराणे ज़माने जूं छा लिखियल आहे नालो ॾिसो तो नाले ते दीदार कराई सही है रबारी ये रबारी कौन ये रबारी जा वेस है रबारियुनि जो वेस है हिन पासे पंहिंजो नाल बि आहे दोस्तों कुछ नांगन जा दीदार भी करायूं बांसुरी जो भी नालो छा बीन आहे छा आहे हाँ बिन मुरली है मुरली भी आहे सिंधी में बीन भी चवंदा आहिनि गाइस ही गुलाब राय वीडियो ठाहे तव्हां ॾिसिजो लाज़मी ऐं शेयर भी कजो लाइक तो लाज़मी कजो कमेंट भी कजो गुलाब राय ठाहे पियो तव्हांजे दोस्तनि जे लाइ ॾिसण जे लाइ पर हुते छा आहे असल में लाइफ से हलाई नथा सघो हिते छो सर्विस जो मसइलो आहे थोरो असां वीडियो ठाहियूं पिया तव्हां दोस्तनि जे लाइ पुराणे ज़माने जूं तव्हांखे शयूं बि ॾिसंदासीं ॾेखारींदासीं ये बंदूक है पुराने ज़माने जी ॾिसी सघो था तव्हां पुराणे ज़माने जूं लिखियो बि पियो बंदूकूं बि आहे। आहिनि ऐं तलवारूं बि आहिनि गाइस आहे थोरो वीडियो वधीक आहे थोरो वधीक ॾिसिजो जेतिरो वधीक ॾींदा ओतिरो वधीक लाइक कंदा
लाइक लाजमी कजो यार। एडी दोस्तों मेहनत कयो ये पिया असां। नंढा घर ठहियल आहिनि। गदा गाड़ी बीठी है नालो छा गदा गाड़ी जो थोड़ो दीदार करा घर बीठी जो भी थोड़ो दीदार कराइस। गदा गाड़ी है। ठीक है रहा दी। वेरर कस्टम अल्लाह जो घर भी ठठल आहे तव्हां ॾिसी सघो था दीदार करे सघो था केॾो ख़ूबसूरत लॻे थो इनखे लाइक लाज़मी कजो। दोस्तों ये गाड़ी है, ये ढगा गाड़ी है। राकेट भी ठठल आहे राकेट भी तव्हां ॾिसी सघो था। ये रहा। अच्छा हेॾा ही की ठहियल आहे। इहो मथे नालो लिखियो पियो आहे नालो सर्चिंग करीस बम्भोर। दोस्तों ये बम्भोर जो नक्शो ठहियल आहे। दोस्तों ये पुराने दौर जा माण्हू आहिनि ऐं हे ॾेखारे रहिया आहिनि। इन्हनि जी तस्वीर थोरो बनाओ। खोज जो दड़ो हिन में लिखियल आहे खोज जो दड़ो। खाऊ जो दड़ो खाऊ जो दड़ो। ग्रेट बथ मोहनजोदड़ो। दोस्तों मोहनजोदड़ो भी अभी ॾिसी सघो था। ये लिखियल भी आहे मोहनजोदड़ो। अम्बी यानी 400 साल में 400 साल पुराणो है।